सिंध जी तारीख़ ते तहक़ीक़ जे सिलसिले में आउं रुख़ सिंधी दोस्तनि ऐं साथियुनि सां मुख़ातिबु आहियां। अॼु पाण हैदराबाद शहर जे उरूज ऐं ज़वाल बाबति ॻाल्हि ॿोल कंदासीं। हैदराबाद शहर मुख़्तलिफ़ दौरनि में कहिड़ियुनि हालतुनि मां गुज़रियो, उन जी तरक़ी ऐं तइमीर में कंहिंजो हथु हुयो ऐं उन खां पोइ हिन मंज़िल ते उन खे कंहिं पहुचायो। हीअ असल में ज़िंदह तहरीरूं आहिनि जेकी सदा ज़िंदा आहिनि ऐं ही हैदराबाद जा किस्सा आहिनि। हैदराबाद जे इलाइक़े जा ही किस्सा हैदराबादी लश्कर जे उन बेनाम सिपाहीअ जे यादि सां मनसूब करियां थो, जंहिं मियाणीअ जे मैदान में अंग्रेज़नि सां विढ़ंदे सिंध मथां सिर सदके कयो। अहिड़े शान ई मान सां जो गोलियुनि विघे घाइजी पट ते पवण खां पोइ बि तरार वहाईंदे वतन जे केतिरनि वेरियुनि खे पाण खां पहिरियां मौत जे मुंहं में मोकिलींदो हुयो। ही लफ़्ज़ आहिनि सिंध जे नाम्यारे लेखक अदीब ऐं तारीख़दान पीर अली मोहम्मद राशिदी जा। हू हैदराबाद जी कहाणी उन बेनाम सिपाही जे नाले सां शुरू करे थो। संदसि उन बेनाम सिपाही जी बहादुरी जो दाद दुश्मन खे बि ॾियणो पियो। जनरल नेपियर लाश खणाए फ़ौजी एज़ाज़ सां हैदराबाद जे विच किले में दफ़न करायो, जीअं इहो क़यामत ताईं सिंध जे सर्वेद सूरमनि जे दिलनि ऐं दिमाग़नि खे रोशन कंदो रहे। एहतरामनि पासे में सॼे खॿे हिन पंहिंजे ॿिनि अंग्रेज़ सिपाहियुनि जा लाश बि दफ़न कराया। इन शहीद जी यादि खां वधीक प्यारी ॿी कहिड़ी शइ असांजी अक़ीदत ऐं सलाम जी हक़दार थी सघे थी। पीर अली मोहम्मद राशिदी पंहिंजे हिन ज़िंदह तहरीर में लिखे थो त हैदराबाद सां सिधी तरह मुंहिंजो वाहिपो थोरो रहियो। अवाइल में सिरसरी तौर उतां पियो गुज़र थींदो हो। 1920 ईस्वी में पहिरियों भेरो वञण जो इतफ़ाक़ थियो। तलहार पासे अज़ीज़नि ॾांहुं वञिणो हो। बदीन रेलवे लाइन 1914 ईस्वी वारी जंग जे दौरान पटिजी वई हुई। तंहिं करे फुलेली कैनाल रस्ते जहाज़नि यानी ॿेड़नि में वञिणो पवंदो हो। जंहिं जहाज़ में आउं अलीपुर रेगुलेटर ताईं वियुसि, उन में लाड़ जो डिप्टी कमिश्नर दीवान हुरदास मल बि सुवार हो। जहाज़ जे आॻुर ते आराम कुर्सी विझी खेसि ॾिनी हुआऊं। बाक़ी मुसाफ़िरनि खे हेठि पेरनि में विहणो पियो। डिप्टी कलेक्टर जो हूअं बि धाको हूंदो हो, पर हिन दीवान जी हुश्मत बरतियूं सवाई हुई। अछी ॾाढ़ी एतिरे क़दुरु पखिड़ियल हुई जो दीवान जो न कन थे नज़र आयो न दुन। इन ॾींहंनि में हिंदू अक्सर ॾाढ़ियूं रखंदा हुआ, पर हिते मुबालगे खां कमु वरितल हो, माना कमु घणो हो। 7 कलाकनि जो सफ़र हो। ऑफिसर जी मौजूदगी में ज़रूरत खां सवाइ ॻाल्हाइण ते पाबंदी हुई। तंहिं करे माठ में सारो वक़्तु दीवान साहब जी ॾाढ़ी ॾिसंदे गुज़ारणो पियो। वाह जे किनारनि सां जेतोणीकि ॾाढी वणराह हुई ऐं मोर बि घणा हुआ, जिन खे पोइ माण्हुनि मारे खपाए छॾियो आहे। गूनीअ जे मुड़ वारे हिसे खे फुलेली सॾींदा आहिनि। हैदराबाद जे हिंदू शाइरनि ऐं अदीबनि जो फुलेली सां इश्क हूंदो हो। हर नज़म किसे ऐं कहाणीअ जी पुॼाणी या शुरूआत फुलेली ते कंदा हुआ। जेठमल परसराम हिकु भेरे फुलेली ते पंहिंजो नज़म ॿुधायो। अखियुनि मां ॻोढ़ा थे वयसि, जज़्बे में ॻल ॻाढ़ा हुअसि। नज़म ख़तमु करण बैदि बि के घड़ियूं माठ करे वेही रहियो। सावणीअ में पाणी वही ईंदा हुआ त फुलेली जे किनारे ते मेला लॻी वेंदा हुआ। सारे शहर जा हिंदू ओॾांहुं परटिजी पवंदा हुआ। अलबत अवाम खे
कुदरती नज़ारा ॾिसण लाइ वक़्तु घटि हूंदो हो। ॿिए तरफ़ हैदराबाद खे दरिया जो किनारो हूंदो हो, यानी कोटड़ीअ वारे पासे ॾांहुं। कंहिं ज़माने में उते ॿेड़ियुनि ऐं जहाज़नि जो बंदरु हूंदो हो, पर पुल ठहण ऐं रेलुनि जे चालू थियण बैदि बंदरु ख़तमु थी वियो ऐं अंग्रेज़नि इन जाइ ते हिकु आलिशान पार्क ठाराए माण्हुनि लाइ विंदर जो गोशो तयारु कराए छॾियो। राबंद्रनाथ टैगोर खे ॼाण पई बंगाल जे शाइर राबंद्रनाथ टैगोर खे ॼाण पई त उन पार्क वटां सिॼ उभरण जो नज़ारो ॾाढो दिलकश हूंदो आहे। पाण हैदराबाद आयो त उन नज़ारे ॾिसण लाइ पोइ राति करे वञी पार्क में वेठो। सिॼ उभरण जो मंज़र ॾिसी दाना निकिरी वियसि। चयईं, सारी दुनिया ॾिठी अथमि, पर सिॼ जे उभरण जो अहिड़ो नज़ारो ॿियो किथे बि नज़र कोन आयो अथमि। वधीक चयईं, जिते अहिड़ा नज़ारा हूंदा उते शाइर ऐं फितरत जा तर्जमान छो न पैदा थींदा। जंहिं वक़्तु सर राबंद्रनाथ टैगोर कलकत्ते मां कही हैदराबाद पहुची गिदुअ भर बीही इहो नज़ारो पे ॾिठो, ऐं उन वक़्तु मुंहिंजो अंदाज़ो आहे त हितां जा पंहिंजा फितरत जा तर्जमान अञा दुफन में पियल हूंदा। कुफराने नेमत जो नतीजो लाज़मी नेमत खां महरूमी जी सूरत में निकिरणो हो, छो त सुत ते गुदूअ वटि चरियनि जी अस्पताल खुली ऐं उन निस्बत सां ई इन इलाइक़े खे शोहरत हासिल थी ऐं आम चवणी पई त म्या हाणे गिदू बंदर मोकिलण जे लाइक़ु आहे। जापान खे इज़त इन करे हासिल थी जो उभरंदड़ सिॼ जी सरज़मीन हो। गुदू जंहिंजी सिॼ जी सूंहं जी तारीफ़ टैगोर अहिड़नि लफ़्ज़नि में कई जो मुक़ाबिलतन जापान खां पोइ रहिजी थिए वियो, तंहिं जे निस्बत चरियनि ऐं चरियाई सां वञी पई। ॿियो बि घणो कुझु गंद भला बोनस में मिलियो। मूं ॿई शयूं ॾिठो। गुदूअ जी सुबुह ॾिसण लाइ ज़िंदगीअ जूं कई रातूं सिर्फ़ कयुमि। हिकु सारी राति पार्क में बेंच ते वेही ऐं बाक़ी बेशुमार रातियूं फ़तेह मुबारक सिंध जो इहो तारीख़ी पुराणो सरकारी जहाज़ जेको दरिया जे ॿिन्ही किनारनि जे गश्तल रखियल हो। पोइ जहाज़ खे रेस्ट हाउस करे बीहारे वियो। जहाज़ में रहियुसि। माण्हू ताजुब कंदा हुआ त बहैसियत वज़ीर जे आउं सकट हाउस बदिरां शहर खां परे रद थियल पुराणे खोखे में रहण जो छो थो बंदोबस्तु कयां, पर हक़ीक़ी राज़ इहो हो त मूंखे उतां सिॼ उभरण जो नज़ारो ॾिसणो हूंदो हो, जंहिं टैगोर खे बि शकन करे छॾियो थे। मुंहिंजे दिमाग़ में गिदू बंदर वटि दरिया जे किनारे सरकारी होटल ठहिराइण जो मनसूबो हो, जिन जे ज़रिए सियाहत जे लिहाज़ सां असांजे मुल्क जी मक़बूलियत में घणो इज़ाफ़ो थी सघियो थे, पर कुदरत खे मंज़ूर न हो। कोशिशुनि बावजूदि मौक़ियो कोन मिलियो। शहर हैदराबाद जो बुनियादु कॾहिं पियो ऐं उन हैदराबाद जूं हदूं कहिड़ियूं आहिनि, तंहिं बाबति मुख़्तलिफ़ रवायतूं आहिनि, पर एतिरो ज़ाहिर आहे त हाणोकी हैदराबाद जो बुनियादु मियां ग़ुलाम शाह कलोड़े रखियो। किलो बि उन ई ठारायो। किले जो कमु 1768 ईस्वीअ में शुरू थी 1770 ईस्वीअ में पूरो थियो। किले जी नज़रदारी जो कमु मिर्ज़ा अहमद खुरासानी कयो, जेको मियां ग़ुलाम शाह जे लश्कर जो बख़्शी हो। अॾावत में चूनो ऐं गच इस्तेमालु थियो। किले अंदरि मियां ग़ुलाम शाह जी पंहिंजे रहण लाइ जेका जाइ ठही तंहिंखे शीश महल सॾियऊं। मंझि दीवाने आम ऐं दीवाने ख़ासि बि रखियऊं। ज़नाना खानो इन खां अलावा हो, जिन जायुनि जो असांजे ज़माने में को नाओ निशान कोन रहियो हो। किले जे ॿाहिरां आमलनि ऐं भाई बंदनि खे प्लाट ॾेई विहारियईं। माना ग़ुलाम शाह कलोड़े किले जे ॿाहिरां आमलनि ऐं भाई बंदनि खे प्लाट ॾेई विहारियो। इन इंतज़ाम थींदे ई मियां साहब पाण अची किले में वेठो ऐं हैदराबाद सिंध जे गादीअ जो हंधु भरियो। कलोड़नि खां पोइ टालपुरनि जी साहिबी शुरू थी त उन्हनि बि साॻी सूरत हाल खे बहाल रखियो ऐं साॻे किले अंदरि रही राज करण लॻा। टालपुरनि के बि महिलातूं हाणोकी माना में कोन ठाराई।
बुनियादी तौर हू बलोचिस्तान जे पहाड़नि ऐं पटनि जी पैदावार हुआ। सिंध में आए घणो वक़्तु झंगनि में जालींदा हुआ। कुझु शिकार, कुझु सैर तफ़रीह जे ख़्याल सां शहरी ज़िंदगीअ सां चाह घटि हूंदो हुन। शख़्सी तरह शानदार माण्हू हुआ, मुहज़िब, अशराफ, ख़ुदा तरस, नेकोकार, पढ़ियल कढ़ियल, बहादुर। उसूल हुन त रैयत सां रिली मिली रहिजे। चोर हक़म न हुआ जो खेनि पंहिंजी राया मां जान जो ख़ौफ़ हुजे, जंहिं करे या त लिका घुमनि या पहिरनि जा वॾा बंदोबस्त रखनि। ऐश इशरत में एतिरे क़दुरु न फासिजे जो अवाम खां परे हिकु अलहदा दुनिया में रहणो पवे। हुकूमत जे निज़ाम खे न एतिरे क़दुरु हल्को ऐं आसान रखिजे जो ख़ल्क़े ख़ुदा जे ॻीचीअ में घटि न बणिजी पवे। यूरोप जे फ़िलासफ़रनि खे बाद में वञी इहो राज़ मालूम थियो त बहितरीन हुकूमत इहा थिए थी जंहिंजी मौजूदगी माण्हू घटि में घटि महसूसु कनि ऐं अहिड़ो हाल न हुजे जो रैयत राति ॾींहुं सिर्फ़ु हुकूमत जो ई रोअणो रोंदी वठे, यानी उन जे गमज़न जो, उन जे माली पटखोह जो, उन जे कानूनी लिक छप जो या उन जे कामोरनि जे कुधनि करतूतनि जो। मीरनि अॻियां पाड़े जे हाकमनि जा घणाई मिसाल मौजूद हुआ, ईरान जा, दिल्लीअ जे मुग़लनि जा, औध जे नवाबनि जा ऐं उत्तर जे सिखनि जा, पर हिननि इहे रस्ता इख़्तियार न कया। हुक्मरानीअ जे हिकु अहिड़ी नई तिर्ज़ विधाऊं जो जॾहिं अंग्रेज़ जारहनि हिते अची उनखे ख़तमु कयो त खेनि क़बूल करणो पियो त हुननि गुनाह करे विधो आहे। लंडन जे पार्लियामेंट में वरहनि ताईं इन गुनाह ते हिक ॿिए मथां हू मलामतूं वसाईंदा रहिया। शायदि 19वीं सदीअ जे बिन अक़वामी जारहनि ऐं ज़ालिमनि वटि ज़मीर हूंदो, पोइ त उन विथ जो बि काल नज़र आयो। पीर अली मोहम्मद राशिदी मीरनि जे नाकामीअ जे कारणनि ते लिखे थो त सुवाल थो पैदा थिए त ॿाहिरनि खे अहिड़े गुनाह करण जी जुरत कीअं थी, यानी अंग्रेज़नि खे सिंध ते कब्ज़े जी जुरत कीअं थी। जेकॾहिं मीरनि जी तिर्ज़े हुकूमत एतिरे क़दुरु चङी हुई त पोइ ख़तमु छो थी? ॿ टे सबब सम्झ में अची सघनि था। पहिरियों, मीर नेक हुआ। अंग्रेज़ फ़िलासफ़र जॉर्ज बर्नार्ड शॉ जो कौल आहे त नेक हुजणु जोखाइतो आहे। ॿी ॻाल्हि शायदि हीअ थी, मीरनि पंहिंजे मुल्क जे दिफ़ा जो मदार महज़ पंहिंजे ॿरोचनि ते रखियो, यानी टालपुरनि, मरियुनि, लगारियुनि, शीदियुनि, निज़ामानियुनि ते रखियो हो। बाक़ी सिंध जे अवाम खे हर हलाइण ऐं पोखुनि करण ते छॾे ॾिनो हो। वक़्तु आहे नतीजो इहो निकितो जो संदन जंग ॿरोचनि जी जंग बणिजी वई, माना सिंधनि जी जंग न बणिजी, सिंध वतन जी जंग न बणिजी, सिंधी अवाम जी जंग न बणिजी सघी ऐं नेपियर थोरनि सिपाहियुनि सां म्याणी दुबो खटी सिंध ते कब्ज़ो करे वेही रहियो। जेकॾहिं जंग में सिंध जे अवाम जी दिली शिरकत हुजे हा ऐं मीर साहब पंहिंजी हुकूमत जा 70 साल सिंधी अवाम में हुबल वतनी जे जज़्बे जाॻाइण ऐं मंझंदि दिफ़ा लाइ जंगी सलाहियतुनि पैदा करण ते सर्फ़ कंदा रहनि हा त नेपियर चंद सौ सिपाही साण करे बखर मां हली रस्ते जा झंगझर जाॻे खेर सां म्याणी ताईं पहुची कोन सघे हा। जंग करण त पोइ जी ॻाल्हि हुई। तंहिं ज़माने ताईं सिंध या वियतनाम जूं सिकूं पे लाथियूं, उथाह जंग, सालियाना सैलाब, फ़ौज कशीअ लाइ रस्ता ख़तम न हुअण बराबरि। सिंध जा जवान रस्ते मां ई बरतानवी फ़ौजुनि खे ईअं खणी वञनि हा जीअं कंग कुरड़ी खणी वञे। केॾांहुं मुठ भर परदेसी लश्कर, केॾांहुं सखर खां हैदराबाद ताईं विच जो लखें अवाम। ॻाल्हि इहो थियो त सिंध जो अवाम मीरनि जो मुती ज़रूरु हो पर मददगार न हो। ईअं न हो त सिंध जा माण्हू बुज़दिल हुआ या विढ़ण न ॼाणंदा हुआ। हू सदियुनि खां सिंध जे वेरियुनि, खलजियुनि, तगलकनि, वरगूननि, राजपूतनि, पठाणनि, कलातियुनि सां विढ़ंदा रहिया हुआ। जंहिं बि दुश्मन हेॾां अखि ते खईं तंहिंजी अखि कढी ते वताऊं। ॿियो त छॾियो, पर जॾहिं ॿाहिरियों दुश्मन कोन हूंदो हुन त सिंधी क़बीला पाण में विढ़ी हरब ऐं ज़रब जे फन खे मिड़ई ज़िंदह रखंदा ईंदा हुआ।
केतिरा ई सिंधी कबीला पाण में ऐं नस्ली ग्रुप पहलवानीअ में ख़ासि तरह सां मशहूरु हुआ। मिसलनि कलोड़नि हाकमनि जो अक्सर वक़्तु अहिड़नि कबीलनि खे परचाईंदे ऐं साणनि मिटी माइटी जे तालुक़ क़ाइमु कंदे ते गुज़रियो। सिंधी सूमरनि ऐं समनि सदियुनि ते राज कयो। हू उन्हनि लश्कर किथां खां आंदो? समन ऐं सूमरनि पंहिंजी सिंध मंझां भर्ती कया, जिते मुनासिब मार्शल मवाद जी कॾहिं कमी महसूस कान कयूं। दूल्हा दरिया खान जहिड़ा बहादुर केरु हुआ? मतिलब त सिंधी अवाम में इहा सलाहियत बदरजा उत्तम मौजूदु हुई त हू जेकॾहिं घिरनि हा त मीरनि जी मदद करे सघनि हा, नेपियर खे हिकु क़दम अॻिते वधणु न ॾियनि हा। पर मीरनि जी पंहिंजी बदकिस्मती हुई। सदन कबीलो बलूचिस्तान मां आयल हो। मक़ामी अवाम ते संदन एतबार कोन ॼमियो हो। जेकी बरोच कबीला सिंध जा पुराणा बाशिंदा हुआ, तिन खे बि मीर एतमाद में वठी कोन सघिया। मिसलन चांडके जा चांडिया, जेकी पाण में सदन मुखालफ़त में नेपियर जी मदद लाइ तयारु हुया, उहे मीरनि सां न ठहंदा। फिल हक़ीक़त इहा वेदन मिड़नी गैर मानूस ॿाहिरियनि हाकमनि मिसलन मग़रबी साम्राज्यनि सां सारी दुनिया अंदरि पे रही आहे। ख़ुदि अंग्रेज़ खे बि हिते पोते खां पोइ पेश ईंदी रही। टियों सबबु मीरनि जे राज जे ख़ात्मे जो ही थियो त संदन परॾेही पॉलिसी नाक़िस हुई। 19वीं सदी अची चुकी हुई। स्टीम इंजन जी इब्तिदा थी चुकी हुई। मग़रब जा राकास मशरक़ तरफ़ पखड़न लॻा हुआ। पासे पलव जे रियासतुनि जूं हुकूमतूं पोढ़ाए पजे आख़िरी मंज़िल में हुयूं। नेकी बदीअ जा मयार बदिलजी विया हुया। बैन अल-अक़वामी इंसानी इख़लाक़ जा बुनियाद पटिजी चुका हुआ। पोइ मुहाड़ियुनि में वेठे उन्हनि रुॼ मुड़सनि खे बिना इहा कल कान रही त दुनिया इनकलाब जे चकर में अची चुकी आहे। जिन धुरियुनि सां पलांद अटकियो अथनि ऐं जिन सां अहदनामा कया अथनि से दाग़ाबाज़ आहिनि। जेकी बंदूक पाण झंग जे जानवरनि ते छोड़ींदा रहिया हुआ, से अॼु ॾांहुं सिधियूं थी रहियूं हुयूं। मतिलब त दर ते दुहिल पे वॻा ऐं छोकिरो अञा छेणा चूंडण में मसरूफ़ हुयो। इहा हुई मीरनि जी परॾेही पॉलिसी ऐं बैन अल-अक़वामी हालतुनि बाबति संदन बेदार मग़ज़ीअ जी कैफ़ियत। वरी उन ते उन्हनि जी सादालोही, महिमान नवाज़ी जो मर्ज़ ऐं नांगनि खे खीर पियारण जी आदत जेका हुई, उहा संदन कमज़ोरियुनि में शुमार हुई। जेकी कमज़ोरी सिंध जे फ़िज़ा में 100 साल खनि रहण करे मंझंदि पैदा थी चुकियूं हुयूं। अवां जी वॾी महिरबानी। ईंदड़ वीडियो ताईं इजाज़त ॾियो।